रतो देरो रिपोर्टर आगा नई मकबर अबड़ो डह मोहरमुल हराम योम आशूर जे ॾींहं ते सदा हयात मोहम्मद अयाज सुमरो फाउंडेशन जे तरफ़ां लाड़काणो रतो देरो नओं देरो ऐं शिदात कोर्ट में अज़ादारनि लाइ मेडिकल कैंप ऐं थधे पाणीअ जूं सबीलूं लॻायूं वयूं हुयूं। तिबी कैंपुनि में रज़ाकार तौरु कमु कंदड़ वर्कर्स जी हिम्मत अफ़ज़ाई लाइ सदा हयात मोहम्मद अयाज सुमरो फाउंडेशन जे चेयरमैन साबिक़ DIG एडवोकेट मोहम्मद रियाज़ सुमरो साहब पारां सुमरो हाउस सचल कॉलोनी लाड़काणे में वर्करनि जे मान में तक़रीब कोठाई वई ऐं डिनर जो बंदोबस्तु कयो वियो। उन मौक़े ते एडवोकेट मोहम्मद रियाज़ सुमरो साहब चयो त अव्हां सभिनी वर्कर्स जा लख थोरा जिन हिन शदीद गर्मीअ में पंहिंजे वस आहिर पंहिंजी जेब मां ख़र्च करे अदा अयाज जे नाले सां अज़ादारनि जी ख़िदमत कई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अव्हां खे उन जो अजुर ज़रूरु ॾींदो ऐं चयो त मुंहिंजा दरवाज़ा अव्हां सभिनी भाइरनि लाइ 24 कलाक खुलियल आहिनि ऐं वधीक चयो त आउं अदा अयाज त न थी सघंदसि पर अव्हां भाइरनि जी ख़िदमत करण जी भरपूर कोशिश कंदसि। इंशाअल्लाह ईंदड़ साल कैंपुनि में कमु कंदड़ वर्कर्स खे सदस्य हयात मोहम्मद अयाज सुमरो फाउंडेशन तरफ़ां सर्टिफिकेट ऐं शील्डूं ॾिनियूं वेंदियूं। उन दौरान डॉक्टर अमानुल्लाह जोखियो साहब, इमदाद सुमरो साहब, अब्दुल करीम सुमरो साहब, अब्दुल रसूल अतारी साहब, अब्दुल हफीज़ बोज़दार, नज़र मोहम्मद बोज़दार, मस्तोई साहब ऐं अब्दुल लतीफ़ भट्टी ऐं ॿिया मौजूदु हुआ। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतो देरो।